मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब चौथों सबक 12 तवाज़ुन या क़िस्म टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। इन वीडियो में जेको असांजो टॉपिक कवर कंदासीं उहो आहे तवाज़ुन या क़िस्म यानी टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम। प्यारा बारो, हाणे असां हलूं था पंहिंजे टॉपिक की तरफ़ जेको आहे टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम यानी तवाज़ुन या क़िस्म। अगर तवाज़ुन या क़िस्म की ॻाल्हि कयूं त असां वटि ॿ क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे स्टैटिक इक्विलिब्रियम यानी गैर मुतहरिक तवाज़ुन, ऐं ॿियो हूंदो आहे वरी असां वटि डायनामिक इक्विलिब्रियम यानी मुतहरिक तवाज़ुन। ठीकु आहे, इन्हनि खे पढ़ण खां पहिरीं असां कुझु टर्म्स असां पहिरियों डिस्कस कंदासीं ऐं उन्हनि खे सम्झंदासीं। उन खां बाद में असां पंहिंजे टाइप्स जे तरफ़ था हलूं। ठीकु आहे, पहिरियों जेको असां वटि टर्म आहे उहो आहे ट्रांसलेशनल वेलासिटी ऐं उन खां बाद में रोटेशनल वेलासिटी। ठीकु आहे, अगर ट्रांसलेशनल वेलासिटी की ॻाल्हि कयूं त उन जे बारे में चवे थो इफ एन ऑब्जेक्ट मूव्स ऑन स्ट्रेट और कर्व्ड पाथ इट पॉसेसेस ट्रांसलेशनल वेलासिटी। चवे थो कोई भी ऑब्जेक्ट जो मूव करे कहीं स्ट्रेट पाथ में या कहीं कर्व पाथ में त उन में ट्रांसलेशनल वेलासिटी मौजूद होंदी। ठीक है, सो मिसाल के तौर ते हिकिड़ी कार आहे जेका सीधे रस्ते ते मूव थी करे त असां चवंदासीं त हिन कार में कहिड़ी वेलासिटी आहे, उहा आहे असां वटि ट्रांसलेशनल वेलासिटी। ठीक है, तो अड़े नमूने से मिसाल के तौर ते जेकॾहिं कहीं ग्राउंड के मथों हिकिड़ो एरोप्लेन मूव तो करे त असां उन एरोप्लेन के बारे में चवंदासीं त उन में जेका वेलासिटी आहे उहा कहिड़ी आहे, उहा बि ट्रांसलेशनल वेलासिटी आहे। ठीक है, उन खां बाद में हिकिड़े ॿिए मिसाल ते था ॾिसूं। मिसाल के तौर ते हिकिड़ो क्रिकेटर आहे, बैट्समैन आहे, ऐं उहो जॾहिं उन बॉल ते छक्को थो हणे त उहो बॉल जेको छक्के वारी पोजीशन में मूव कंदो, यानी जॾहिं मूव कंदो त उहो छा कंदो, कर्व पाथ में मूव कंदो। ठीक आहे, हाणे उहो बॉल जॾहिं उन पाथ में मूव थो करे यानी कर्व पाथ में मूव थो करे त उन बॉल जी उन कर्व पाथ में जेका वेलासिटी हूंदी त उहा बि कहिड़ी हूंदी, उहा बि ट्रांसलेशनल वेलासिटी हूंदी। ठीकु आहे, त अहिड़े नमूने सां असां चई सघूं था त कंहिं भी जिस्म में कोई भी जिस्म जेको कंहिं सीधे रस्ते ते मूव करे या कहीं कर्व पाथ में मूव करे त उन में जेका वेलासिटी मौजूद हूंदी उहा कहिड़ी हूंदी, उहा हूंदी ट्रांसलेशनल वेलासिटी। ठीकु आहे प्यारा ॿारो, त तव्हां सम्झी विया हूंदव त ट्रांसलेशनल वेलासिटी छा थींदी आहे। उन खां बाद में हाणे असां हलूं था रोटेशनल वेलासिटी की तरफ़। त उन जे बारे में चवे थो इफ एन ऑब्जेक्ट मूव्स ऑन सर्कुलर और साइक्लिक पाथ इट पॉसेसेस रोटेशनल वेलासिटी। हाणे इन में चवे थो त कोई भी ऑब्जेक्ट कोई भी जिस्म जॾहिं कहीं सर्कुलर पाथ में कहीं गोलाई रस्ते ते मूव करे त उन में जेका वेलासिटी हूंदी उहा हूंदी रोटेशनल वेलासिटी। ठीकु आहे, सो मिसाल के तौर ते जेकॾहिं ज़मीन जे चौधारी चंड मूव थो करे त असां चवंदासीं इन चंड में जेका वेलासिटी आहे उहा कहिड़ी आहे, उहा रोटेशनल वेलासिटी आहे। या जेका ज़मीन आहे उहा सिजे चौधारी मूव थी करे चक्कर थी लगाए त असां चवंदासीं इन ज़मीन जे अंदरि कहिड़ी वेलासिटी आहे, उहा बि रोटेशनल वेलासिटी आहे। ठीकु आहे, या मिसाल के तौर ते जेकॾहिं असांजे घरनि में घड़ियाल लॻल हूंदा आहिनि ऐं घड़ियाल जी सुइनि खे जेकॾहिं असां ॾिसूं त उन्हनि में जेका वेलासिटी मौजूदु हूंदी उन्हनि में बि असां चवंदासीं उन्हनि उहा कहिड़ी वेलासिटी आहे, उहा बि असांजी रोटेशनल वेलासिटी आहे। ठीकु आहे, यानी ज़मीन जो सिज जी तरफ़ फिरण, उन खां बाद में चंड जो ज़मीन जी तरफ़ फिरण या घड़ियाल जे सुइनि जो फिरण, इन्हनि में जेका वेलासिटी मौजूद आहे उहा कहिड़ी आहे, उहा हूंदी वेलासिटी रोटेशनल वेलासिटी। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो तव्हां हाणे सम्झी चुका आहियो त ट्रांसलेशनल वेलासिटी छा थींदी आहे ऐं रोटेशनल वेलासिटी छा थींदी आहे। ठीकु आहे, सो हाणे असां हलूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़ यानी टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम जे तरफ़। असांजी जेका पहिरीं टाइप आहे इक्विलिब्रियम जी उहा आहे असांजी स्टैटिक इक्विलिब्रियम, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं गैर मुतहरिक तवाज़ुन। ठीकु आहे, अगर जेकॾहिं असां हिन गैर मुतहरिक तवाज़ुन जी ॻाल्हि कयूं त उन में चवे थो द वर्ड स्टैटिक मीन्स स्टेशनरी। ठीकु आहे, चवे थो जेको स्टैटिक लफ़्ज़ आहे उन जी माना आहे स्टेशनरी, हूंदी आहे सुकून। ठीकु आहे, या सुकून वारी हालत में कोई भी जिस्म जेको कंहिं सुकून वारी हालत में हुजे असां चवंदासीं उहो छा में आहे, उहो स्टेशनरी स्टेट में आहे। ठीकु आहे, सो इन जे लाइ चवे थो अ बॉडी इज सेड टू बी इन स्टैटिक इक्विलिब्रियम इफ इट सेटिस्फाइज टू कंडीशन। चवे थो जेकॾहिं असां चऊं त का बॉडी स्टैटिक इक्विलिब्रियम में आहे त उनखे ॿ कंडीशन्स जेके आहिनि उहे सेटिस्फाई करणी पवंदियूं। ठीकु आहे, उहे ॿ कंडीशनियूं कहिड़ियूं आहिनि। सभ खां पहिरीं जेका कंडीशन आहे उहा आहे चवे थो ट्रांसलेशनल एंड रोटेशनल वेलासिटीज़ ऑफ एन ऑब्जेक्ट मस्ट बी ज़ीरो। चवे थो त उन ऑब्जेक्ट में जेका ट्रांसलेशनल वेलासिटी हूंदी या उन में रोटेशनल वेलासिटी हूंदी उहा छा हूंदी, ज़ीरो हूंदी। ठीकु आहे, पहिरीं कंडीशन इहा आहे।
उन खां बाद में सेकंड कंडीशन की तरफ़ जेकॾहिं हलूं त उन में चवे थो द नेट फोर्स एक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट मस्ट बी ज़ीरो, यानी चवे थो त कंहिं ऑब्जेक्ट ते जेको फोर्सिस लॻंदा उन फोर्सिस जो जेको हासिल सम हूंदो, ठीकु आहे, यानी रिज़ल्ट हूंदो उहो छा हुजणु खपे, ज़ीरो हुजणु खपे। ठीकु आहे। सो हाणे मिसाल जी तरफ़ हलूं था त मिसाल जे तौर ते ही कुझु किताब हिन टेबल ते पिया आहिनि। अगरि जेकॾहिं मां चवां त ही किताब जेके आहिनि उहे हिन तरफ़ हीअं मूव कंदा, तो असां चई सघूं था त ही किताब हिन तरफ़ मूव न कंदा। जॾहिं हिन तरफ़ मूव न कंदा त असां इन सूरत में चई सघूं था त किताबनि में ट्रांसलेशनल वेलासिटी मौजूदु न आहे, त असां लिखी सघंदासीं त ट्रांसलेशनल वेलासिटी इज़ ज़ीरो। ठीकु आहे। उन खां बाद में सो प्यारा ॿारो भला इहो ॿुधायो त छा ही जेके किताब आहिनि छा इहे हिन ॻोल्हाई पाथ में मूव कंदा, हिन ॻोल्हाई रस्ते ते मूव करे सघनि था पंहिंजो पाण, त असां चवंदासीं बिल्कुलु बि न। ठीकु आहे। जॾहिं ॻोल्हाई रस्ते ते ही मूव नथा करे सघनि त असां चई सघूं था त हिन किताबनि में जेका आहे उहा रोटेशनल वेलासिटी बि मौजूदु न आहे। ठीकु आहे। त असां चई सघूं था त रोटेशनल वेलासिटी इज़ इक्वल टू ज़ीरो, यानी हिननि में रोटेशनल वेलासिटी मौजूदु न आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं हाणे हिन किताबनि जी ॻाल्हि कयूं त किताब जॾहिं हिन टेबल ते पिया आहिनि, इन जो मतिलबु इहो आहे त किताबनि जो जेको वेट आहे उहो डाउनवर्ड लॻे थो। ऐं असांखे ख़बर आहे त जॾहिं वेट डाउनवर्ड लॻंदो आहे त उन जे अपोज़िट हिकिड़ो नॉर्मल रिएक्शन फोर्स बि लॻंदो आहे। ठीकु आहे। जॾहिं नॉर्मल रिएक्शन फोर्स लॻंदो त पोइ छा थींदो, ही असांजो जेको किताब हूंदा उहे स्टेटिक पोज़ीशन में हूंदा। ठीकु आहे। त हाणे असां चई सघूं था त जेको डाउनवर्ड फोर्स आहे उहो ऐं जेको ही अपवर्ड फोर्स लॻे थो यानी रिएक्शन फोर्स, उहे ॿई छा आहिनि, बराबरि आहिनि। त असां लिखे सघंदासीं त डाउनवर्ड फोर्स इज़ इक्वल टू अपवर्ड फोर्स। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिन किताबनि खे ॾिसूं त हिन किताबनि ते इहे जेके ॿ लॻंदड़ फोर्स आहिनि इहे हिक ॿिए जे अपोज़िट डायरेक्शन में आहिनि। जॾहिं अपोज़िट डायरेक्शन में आहिनि त इहे ॿई पाण में छा कंदा, हिक ॿिए खे कैंसिल आउट कंदा। छा जे करे कैंसिल आउट कंदा, हिकु त इन ॿिन्ही जो मैग्नीट्यूड सेम आहे, ॿियो हुनजी डायरेक्शन अपोज़िट आहे। ठीकु आहे। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त हिन किताबनि ते जेके लॻंदड़ फोर्सिस आहिनि उन्हनि जो जेको हासिल सम आहे उहो छा हूंदो, उहो ज़ीरो हूंदो, यानी चई सघूं था त नेट फोर्स इज़ इक्वल टू ज़ीरो। सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, यानी न्यूटन जे सेकंड लॉ जे मुताबिक़ जॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट ते नेट फोर्स ज़ीरो हुजे त उन में एक्सलेशन बि ज़ीरो थींदी आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो अहिड़े नमूने सां जेकॾहिं हाणे असां हिन किताबनि में ॾिसूं त किताबनि ते जेको नेट फोर्स आहे उहो बि ज़ीरो थो लॻे ऐं हिन ते नेट फोर्स ज़ीरो हुजण जे करे हिन किताबनि में एक्सलेशन बि ज़ीरो आहे। त अहिड़ी कंडीशन खे असां चवंदासीं। सो हाणे असां चई सघूं था त ही किताब कहिड़ी कंडीशन में आहिनि, कहिड़ी स्टेट में आहिनि, त उहो असां चवंदासीं त ही छा में आहिनि, स्टेटिक इक्विलिब्रियम में मौजूदु आहिनि। ठीकु आहे। सो असां हाणे अगरि जेकॾहिं असां स्टेटिक इक्विलिब्रियम जे बारे में सम्झूं त छा चवंदासीं त स्टेटिक इक्विलिब्रियम तॾहिं थी सघे थो जॾहिं कंहिं बि जिस्म में ट्रांसलेशनल वेलासिटी ज़ीरो हुजे, उन सां गॾो गॾु उन में रोटेशनल वेलासिटी बि ज़ीरो हुजे, या उन जिस्म ते लॻंदड़ फोर्स जो जेको सम आहे उहो ज़ीरो हुजे। ठीकु आहे। त उनखे असां चवंदासीं उहो ऑब्जेक्ट छा में आहे, स्टेटिक इक्विलिब्रियम में आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे असां हलूं था सेकंड टाइप ते ऐं उनजो नालो आहे डायनामिक इक्विलिब्रियम। ठीकु आहे। यानी उनखे असां सिंधी में चवंदासीं मुतहरिक तवाज़ुन। ठीकु आहे। सो अगरि जेकॾहिं असां डायनामिक इक्विलिब्रियम जी ॻाल्हि कयूं त हुन में चवे थो द वर्ड डायनामिक मीन्स मूवमेंट और मोशन। चवे थो त डायनामिक जेको आहे उनजी माना आहे मूवमेंट या मोशन, यानी हरकत करणु या कंहिं जिस्म में हरकत जो हुजणु। ठीकु आहे। त अगरि जेकॾहिं हिन जी ॻाल्हि कयूं त हिन में चवे थो अ बॉडी इज सेड टू बी इन डायनामिक इक्विलिब्रियम इफ इट सेटिस्फाइज टू कंडीशंस। अहिड़े नमूने सां हिन में बि चवे थो त जेकॾहिं असां कंहिं बि बॉडी जेका बि डायनामिक इक्विलिब्रियम में हूंदी त उन जे लाइ बि ॿ कंडीशन सेटिस्फाई करणु ज़रूरी आहिनि। उहे ॿ कंडीशनूं हिते कहिड़ियूं आहिनि, उन में चवे थो ट्रांसलेशनल एंड रोटेशनल वेलासिटीज एग्जिस्ट बट नॉट ज़ीरो। सो पहिरीं कंडीशन में चवे थो त ट्रांसलेशनल वेलासिटी ऐं रोटेशनल वेलासिटीज उहे मौजूदु हुजनि पर ज़ीरो न हुजनि। ठीकु आहे। उन खां बाद में सेकंड कंडीशन में चवे थो त द नेट फोर्स एक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट मस्ट बी ज़ीरो, यानी जेको उन जिस्म ते लॻंदड़ फोर्सिस आहिनि उहे छा हुजनि, ज़ीरो हुजनि, यानी वेलासिटी ज़ीरो न हुजनि पर फोर्स ज़ीरो हुजनि। ठीकु आहे। तो मिसाल जे तौर ते हिकिड़ी गाॾी आहे जेका हीअ मूव थी करे। ठीकु आहे। हीअ कार मूव थी करे। हाणे हिन कार पंहिंजी कंहिं मख़सूस वेलासिटी सां मूव कयो, तो मिसाल जे तौर ते असां हिन जी वेलासिटी कुझु पॉइंटनि ते कैलकुलेट करणु चाहियूं था। त मिसाल जे तौर ते हिन पॉइंट ते जेकॾहिं मां वेलासिटी कैलकुलेट कयां
त उहा आहे 40 मीटर पर सेकंड। अहिड़े नमूने सां जेकॾहिं हिन पॉइंट ते मां कैलकुलेट कयां त इन ते बि उनजी मिसाल तौर ते जेका वेलासिटी आहे उहा आहे 40 मीटर पर सेकंड। अगेन हिन पॉइंट ते बि उनजी जेका वेलासिटी आहे उहा आहे 40 मीटर पर सेकंड। यानी हर पॉइंट ते उनजी जेका वेलासिटी आहे उहा छा आहे, कांस्टेंट आहे। त असां चई सघूं था त हीअ जेका कार आहे उहा मूव छा सां थी करे, उहा कांस्टेंट वेलासिटी सां थी मूव करे। ठीकु आहे। अगरि कोई बि जिस्म जॾहिं कांस्टेंट वेलासिटी सां मूव कंदो त उन में एक्सेलरेशन छा हूंदी, ज़ीरो हूंदी। ठीकु आहे। अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ असां चई सघूं था त जॾहिं कंहिं बि ऑब्जेक्ट में एक्सेलरेशन ज़ीरो हूंदी त उन में उनजो जेको फोर्स हूंदो उहो बि छा हूंदो, ज़ीरो हूंदो। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे असां चई सघूं था त हिन कार में जेका वेलासिटी हुई उहा कहिड़ी हूंदी, हिकु त कांस्टेंट हूंदी ऐं ॿी कहिड़ी हूंदी उन में वेलासिटी, छो त कार जेका आहे उहा सिधी मूव थी करे। यानी चई सघूं था त हिन कार में जेका आहे उहा ट्रांसलेशनल वेलासिटी आहे, पर कांस्टेंट ट्रांसलेशनल वेलासिटी। ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां हाणे असां हलूं था ॿिए मिसाल जी तरफ़। मिसाल जे तौर ते साॻे नमूने सां असां जेकॾहिं चऊं त मून जेको आहे उहो हिन अर्थ जे चौधारी मूव थो करे विथ 1000 मीटर पर सेकंड जी रफ़्तार सां कांस्टेंट मूव थो करे। ठीकु आहे। हाणे जॾहिं ही कांस्टेंट मूव थो करे त इन में जेका अर्थ जे चौधारी जेका हुनजी वेलासिटी हूंदी त उन लाइ असां चई सघंदासीं त उहा कहिड़ी वेलासिटी आहे, उन में कांस्टेंट रोटेशनल वेलासिटी। ठीकु आहे। जॾहिं कांस्टेंट रोटेशनल वेलासिटी जी असां ॻाल्हि कंदासीं त असां चई सघूं था त उन में जेका एक्सेलरेशन हूंदी उहा बि ज़ीरो हूंदी। सो प्यारा ॿारो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो त जॾहिं बि कंहिं बि जिस्म में का रोटेशनल वेलासिटी हूंदी त उन में जेका एक्सेलरेशन बि हूंदी त उहा उन में एंगुलर एक्सेलरेशन हूंदी। ठीकु आहे। त एंगुलर एक्सेलरेशन हिते छा हूंदी, हुनजी ज़ीरो हूंदी। जॾहिं एंगुलर एक्सेलरेशन ज़ीरो हूंदी त उन ते जेके लॻंदड़ फोर्सिस हूंदा उहे बि छा हूंदा, ज़ीरो हूंदा। ठीकु आहे प्यारा ॿारो। त अहिड़े नमूने सां हाणे असां चई सघूं था त हीअ कार या हीअ जेको मून आहे, हीअ चंड आहे, ही ॿई जेके आहिनि उहे कहिड़े स्टेट में आहिनि, उहे आहिनि असांजा डायनामिक इक्विलिब्रियम में। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो असां चई सघूं था त डायनामिक इक्विलिब्रियम छा हूंदो आहे, जॾहिं कंहिं बि जिस्म ते जेको आहे त लॻंदड़ फोर्सिस जेके हुजनि ज़ीरो हुजनि, पर उन्हनि में ट्रांसलेशनल वेलासिटी या रोटेशनल वेलासिटी मौजूदु हुजे, यानी हू मोशन में हुजनि। ठीकु आहे। मोशन में हुजण जे बावजूदु उन्हनि ते लॻंदड़ फोर्सिस जो जेको हासिल सम आहे उहो ज़ीरो हुजे, त असां चई सघूं था त उहो असांजो जेको जिस्म हूंदो या उहे जेका ऑब्जेक्ट हूंदा उहे छा में आहिनि, असांजा डायनामिक इक्विलिब्रियम में आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। इंशाअल्लाह नेक्स्ट क्लास में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।